अस्सलाम वालेकुम वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश है तो भी सही है इनका पेरे पर प्रॉब्लम क्या होया उनमें पांच छह नोट के हो तो सिर्फ पांच स्मॉलेस्ट नंढे मां नंढे वारो चक्कर हो ठीक है हाणे पाण HCF ते डेली लाइफ रिलेटेड प्रॉब्लम कंदासीं इनमें छा हूंदो नोट कंदासीं पाण त लार्जेस्ट वॾे मां वॾो पाण ॻोल्हणो ठीक है ऐं जेकी भी इंग्लिश में स्टेटमेंट हूंदी उनमें वॾे मां वॾे वारो नंबर ज़रूर मिलियल हूंदो ठीक है हाँ इनमें ही पाण एग्जांपल खई आहे 5वीं क्लास जी रियाज़ी मां इनमें छा तो चए त 4 कंटेनर्स हैव 32 40 56 या 72 लीटर्स कैपेसिटी 4 कंटेनर 32 40 54 ऐं 72 लीटर कैपेसिटी है उन्हनि जी कंटेनर्स जी फाइंड द कैपेसिटी ऑफ द लार्जेस्ट यूटेंसिल बाय विच दीज कंटेनर कैन बी फिल्ड एग्जैक्टली हाणे पाण उहो वॾे मां वॾो थां खणणो आहे फाइंड करणो आहे त जीअं ही 32 भी मेयर थी सके ऐं 40 भी 56 भी ऐं 72 लीटर भी उन सां पाण मापे सघूं अहिड़ो पाण खे था मालूम हाणे इनमें छा नोट कयोसीं पाण लार्जेस्ट टू चए थो वॾे मां वॾो था जॾहिं बि वॾे मां वॾो चए त पाण खे छा मालूम करणो हूंदो आहे पाण HCF मालूम कंदा हिन खां पहिरियों जेकी हुई उनमें पाण LCM सिखाईसीं बाक़ी अॻे HCF ते मुंहिंजी वीडियो अपलोड थियल आहे स्टार्टिंग में पाण कईसीं हुनमें थोरो सम्झ कॉम्प्लेक्स मेथड आहे ही जेको मेथड आहे सभिनी खां बेस्ट आहे छो जो ही LCM सां लिंक्ड ऐं सफ़ा ईज़ी आहे हू बि सही आहे बाक़ी हुनमें वधीक टाइम लॻंदो ही जेको आहे सफ़ा सवलो आहे ऐं घटि मां घटि टाइम लॻंदो हिनमें पाण खे छा करिणो आहे त पाण ॾिठोसीं LCM वांगुरु ई पाण 32 40 56 ऐं 72 रखियासीं हिननि ते हिकु जहिड़ो खोड़ो पढ़नो जेतर हिकु जहिड़ो खोड़ो लॻंदो रहंदो तेतर पाण अंधा रहंदासीं जॾहिं हिकु जहिड़ो खोड़ो न लॻंदो त पोइ पाण बसि कंदासीं हाणे ॾिसो पहिरियों पाण ॿ जो खोड़ो लॻो ऐं हयोसीं पूरो पूरो लॻो सभिनी ते वरी ॿिनि जो पूरो पूरो लॻो वरी ॿिनि जो पूरो पूरो लॻो हाणे ॾिसो 4 ऐं 5 ऐं 7 ऐं 9 ते को बि हिकु जहिड़ो खोड़ो लॻे थो नथो लॻे त पाण बसि कंदासीं हाणे बाक़ी छा कंदासीं जेका ॿ जेतिरे भेरे खोड़ो लॻो आहे हिननि खे ज़रब कंदासीं 2 खे ज़रब कयो आहे ॿिनि सां वरी ॿिनि सां त घणा थिया 8 मतिलबु उनजी कैपेसिटी हूंदी वॾे में वॾे थां जी कैपेसिटी हूंदी त पाण 32 40 56 ऐं 72 जेको आहे हू पूरो पूरो हिननि सां कंटेनर भरे सघंदासीं मापे सघंदासीं ठीकु आहे हीअ सफ़ा सम्झ अची वियो नी ठीकु आहे हाणे पाण एक्सरसाइज मां ॾिसूं था एक्सरसाइज मां हिन रिलेटेड ई प्रॉब्लम जेका आहिनि उहो ॾिसंदासीं हुन में पाण नोट कंदासीं त लार्जेस्ट वारो टर्म यूज़ थिए थो या न ऐं ॿी कहिड़ी कंडीशन में पाण खे HCF मालूम करणो हूंदो ठीकु थी वियो इन एक्सरसाइज 2.3 में जेको पहिरियों प्रॉब्लम आहे उनमें छा थो चए त लोएस्ट नंबर विच इज़ डिविजिबल बाय 15 25 40 ऐं 75 पाण हू घटि मां घटि नंढे मां नंढो नंबर ॻोल्हणो आहे जेको 15 25 40 ऐं 75 सां डिवाइड थिए ठीकु आहे हाणे नंढे मां नंढो चए थो त मतिलबु ही LCM मालूम करणी आहे ओके थी वियो फाइंड द ग्रेटेस्ट नंबर दैट विल डिवाइड 42 66 एंड 78 वॾे मां वॾो नंबर कहिड़ो हूंदो जेको 42 खे बि वंडे पूरो पूरो डिवाइड करे 66 खे बि ऐं 78 खे बि ही जेकी हेठि स्क्रीनशॉट आहे हिन में पाण हिन जा जेका आंसर हू ॾींदा ॿियो नंबर प्रॉब्लम आहे हुनजो आंसर आहे 6 मतिलबु 6 हू वॾे मां वॾो अंग आहे जेको 42 खे बि वंडो पूरो पूरो ऐं 66 खे बि पूरो पूरो ऐं 78 खे बि ओके थी वियो ही बि प्रॉब्लम ईंदा रहंदा आहिनि ही बि ख़ासि HCF रिलेटेड जेका प्रॉब्लम आहिनि उहे एक्सरसाइज में ही कयो हिननि में को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था चैनल खे सब्सक्राइब न कयो चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे मिलूं था नई वीडियो में ख़ुदा हाफ़िज़।